प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी तमाम और ऐसा तो इंतजार के बारे में जी को अगे किस्तन के बारे में तव्हांखे समझाईंदा आहियूं। सब खां अॻु प्यारा दोस्तों तव्हां असांजे यूट्यूब चैनल में महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करे घंटी जे बटन क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां जेको बैलेंस कोन हूंदो ऐं असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटि मिलंदा। जीअं त प्यारा दोस्तों ज़िंदगी ड्रामे जा जेको अॻियूं किस्ता आहिनि 6 खां वठी 10 या 12 किस्तनि खां अॻिते प्यारा दोस्तों जीअं त जेको आहे त कमाल ख़ान जेको पंहिंजो बदिलो वठंदो जेको आहे त हालात खां न प्यारा दोस्तों करे नथो थी सघे छो त हालात जेको आहे त अमन पसंद माण्हू आहे ऐं उनखां बाद जेको आहे त कमाल जो जेको आहे त ओठे वारनि जे भेण सां जेको आहे चकर हली रहियो आहे। उनजे करे कमाल ख़ान जो जेको आहे त जहिड़ो थियो जेको आहे त ओठे ख़ान ऐं कमाल ख़ान जे विच में जेको आहे जोड़ो थींदो छो त हालात जेको आहे त अमन पसंद माण्हू आहे उन सां कॾहिं बि बदिलो कोन वठंदो ऐं न ई कोई जेको आहे त हिन सां विड़ी सघंदो। कमाल ख़ान ऐं ओठे ख़ान वारनि जा तव्हांखे विच में दुश्मनी ॾिसण वटां मिलंदो छो त उन्हनि जो जेको आहे त ओठे वारनि जी भेण आहे ऐं कमाल ख़ान जी उन्हनि जी पाण में चकर मिलियो आहे। ऐं जेको आहे त हाणे जेको आहे त ड्रामे जा जेका पंज एपिसोड जेको आहे त ख़ैरियत सां हली विया आहिनि सिंध टीवी ते ऐं ॿिया बि एपिसोड ईंदा। जीअं त करे दोस्तों हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे सिंध टीवी ते सिंध जाई ऐं उन बाबति में वधीक वीडियो ठाहींदुमि। जीअं त प्यारा दोस्तों तव्हांखे वीडियो असांखे पसंदि आहे त महिरबानी करे वीडियो खे लाइक करे घंटी में नोटिफिकेशन ॾींदा। जीअं त प्यारा दोस्तों जेकॾहिं तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आहे त कमेंट कंदा ऐं तव्हांखे पंहिंजी एपिसोड जेकॾहिं तव्हांखे पसंदि आहे त लाइक कंदा ऐं वधीक स्टोरी ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा।